सिंध जे नाम्यारनि लेखकनि ऐं अदीबनि मंज़ूर थईम फ़हीम नूनारी, खाकी जानी, आज़म भट्टी, एजाज़ अली जसकानी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, आगा जान आगा ऐं ॿियनि चयो आहे त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। दरिया ते धाड़ो करोड़े सिंधियुनि जो वजूद मिसारण जी साज़िश आहे। टंडो मोहम्मद ख़ान में अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन चैप्टर टंडो मोहम्मद ख़ान पारां सिंधी अदबी संगत जे आबादगार बुरड़ी शाह करीम मातली, टंडो मोहम्मद ख़ान, राजू खानानी ऐं ॼामशोरे जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में आजियाणे ऐं सिंधी उर्दू संजीदा ऐं मज़ाहिया मुशाइरे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे हुननि चयो त सिंध खे जदीद तक़ाज़नि मूजिबि तरक़ी पसंद तहरीक जी सख़्त ज़रूरत आहे। हिननि चयो त जदीद सिंध जी अॾावत लाइ शऊर ऐं सुजागी जो पैगाम घर घर पहुचाइण ख़ातिर अमली किरदारु अदा करणो पवंदो। तक़रीब में अदीब ऐं दानिश्वर मंज़ूर थईम जी सिंधु दरिया ऐं मंछर ढंढ जी तबाही बाबति तयारु कयल डॉक्यूमेंट्रियूं पिणु ॾेखारियूं वयूं ऐं आज़म भट्टी जे मरतब कयल किताबचे तो भलाए छॾियो मूं भलायो न आ जे मुहरत पिणु कयो वियो।